सामारो तालुक़े जी देगाड़ो भड़ो जी रवासिन धोकाई बिरादरी जे माण्हुनि संदन ज़रई ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़ो करण ख़िलाफ़ आदम धोकाई, सिकंदर धोकाई ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतिजाज करण बाद प्रेस क्लब कुनरी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त ॼाणायल जवाबदार असांजी ज़रई ज़मीन ज़ोरी कब्ज़ो करे वेठा आहिनि, असां ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ते हमला पिणु कया विया आहिनि। हुननि इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो इन्हनि जे पंहिंजे पीउ जी बनी आहे इन्हनि जे नाले ते लाइ, जंहिंमां असां एक ई गुंठा इन्हनि खे विकिणी ॾिनी हुई। पोइ उन्हनि वरी असांखे बनी ते गैर क़ानूनी फसल पोखे छॾियो ऐं असांजी बनी ते कब्ज़ो करे वेठा। पोइ ठीकु आहे, पोइ उन खां पोइ मुंहिंजे छोकिरे सां माना मार कुट माना इनखे घुटा ॾिना, मारियो ऐं शहर में ऐं बनी ते विया, उते बि हिकु ॿ दफ़ा उते जहिड़ा थिया, ऐं पाण वयसि बनी ते, मूंसां बि जहिड़ा थिया। तंहिंखां पोइ असां जिते थाणे ते विया आहियूं, ऐं 3 कलाक थाणे में वेठी आहियां। असांजी का माना कोन FIR बि कोन दर्ज कई वई, जंहिंमें जी आदम धोकाई, मुबारक धोकाई, असगर, सिकंदर ऐं उनजो भाउ जेको अशरफ ऐं हासिल, इन्हनि सभिनी माना मुंहिंजे छोकिरे खे टॉर्चर कयो हो, जंहिंमें के इन्हनि सां इहे गॾु हुआ, के असां सां बनी ते इन्हनि जहिड़ो कयो हो। कुझु बि मूंखे इन ॿारनि जी तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे, हिननि खे को नुक़सानु न पहुचायो वञे या का ॻाल्हि न कई वञे, जो सुभाणे कुझु बि थियो त मूंखे ऐं हिननि माण्हुनि मंझां ई नुक़सानु मुंहिंजे बचनि खे, या मुंहिंजी बनी मंझि बि हिननि कब्ज़ो करे जेको हींअर फसल पोखियो, उहो फसल बि सॼो उन्हनि खयो। असांखे उन फसल मंझि बि को हिसाबु किताबु कोन्हे, ऐं हाणे मुंहिंजे बचनि खे को माना ख़तरो हिननि मंझां आहे, जानी नुक़सानु न पहुचाइनि, ख़तरो आहे, हिन लाइ तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे असांखे। मुझे नालो जीवन खान है। असां रोड समारो जा रहायशी आहियूं, तालुको समारो, ज़िलो उमरकोट। असांजी ज़मीन ज़रई ज़मीन है जंहिं कब्ज़ो करे वेठा आहिनि। समारो रोड में देगाड़ो बिड़ो में 1 एकड़ 34 गुंठा 1.5 एकड़ जे क़रीब असांजी ज़मीन आहे, जंहिंमां कुझु असां उन्हनि खे वेकिरो कई हुई 1 ई गुंठा। बाक़ी जी जेका ज़मीन आहे उन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं कूड़ो केस असां ते दाख़िल करे सिविल मैटर हले पियो। उन हली रहियल मैटर खां उन खां अलावा असांजी ज़मीन ते घर पिया ठाहिनि। असां जॾहिं मना करण लाइ घर ते वियासीं त असां ते मार कुट कई वई। उनखां अलावा बि असांखे अॻु में कई मरतबा मार कुट कई वई, जहिड़ा झगड़ा कया हुआ, असांखे घुटा ॾिना विया, धक बक बि हया विया। असां वियासीं हद जे SHO ॾांहुं बि वियासीं, SI साहिब ॾांहुं बि वियासीं, पर असांजी कॾहिं बि का कार्रवाई न कई वई। पोइ बाअसर माण्हू आहिनि, इन जे करे असांखे हाणे हू क्रिमिनल लॉ जी माण्हू आहिनि, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हुननि खे रोकियो वञे असांजे बनी ते घर ठाहिण खां। ऐं हिकु कूड़ो केस ठाहियो आहे मुक़ादे जो, जंहिंमें शायदि बि हुननि जा ख़ुदि घर जा भाती आहिनि, कार्ड नंबर बि ग़लति लॻाया विया आहिनि, वालदा जो नालो बि न लिखियो वियो आहे। हिकु बिल्कुलु कूड़ो को केस कयो आहे जंहिंमें अंडर एज छोकिरो आहे जंहिंजी शादी लॻाई वई आहे, उनजो केस बि असांजो कोर्ट में हली रहियो आहे। उन बावजूदि असांजी ज़मीन ते घर ठाहिनि पिया। जॾहिं असां मना करण विया आहियूं त असां ते मारकुट कई अथनि, तशदुद कयो अथनि। असां थाणे ते विया आहियूं, असां SI साहिब ॾांहुं विया आहियूं, पर असांजी का बि दाद का बि फ़रियाद असांजी न लिखी वई आहे। असां अर्ज़दार आहियूं, महिरबानी करे असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो हटायो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। इन्हनि मां अगरि असांखे कुझु बि जानी नुक़सानु थिए थो त इन जा ज़िम्मेदारी सभु हूंदा। एहतिजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ काइनात धोकाई, वसीम धोकाई, रियाना धोकाई ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त साणनि ज़रई ज़मीन ते थियल कब्ज़ो फौरी तौरु ख़तमु कराए हमिलो कंदड़ ऐं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु काज़ी यूसुफ, इबरत न्यूज़, कुनरी।